सिंध समेत कोट गुलाम अहमद में किरोना वबा की टीं लहर दौरान काफ़ी अरसो बंद पियल तालीमी इदारा अॼु खां ॿीहर SOPs तहत खुली विया आहिनि। कोट गुलाम जी सरकारी तोड़ी ख़ानगी स्कूलनि में SOPs तहत दर्सी अमल शुरू कयो वियो आहे, जॾहिं त तालीमी इदारा खुलण ते ख़ानगी स्कूलनि जे अमले वालिदेन तोड़े शागिर्दनि में ख़ुशी जी लहर छांइजी वई आहे। असांजो स्कूल कोरोना सां करे बीह रहियो, हींअर खुली वियो आहे, असांजा इम्तिहान अची विया आहिनि, असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे, असांखे ख़ुशि थी असां पढ़ूं पिया। हमारा स्कूल खुल गए, 3 स्कूल नहीं खुल रहे थे, सो हमारे इम्तिहान जा रहे थे, स्कूल खुल गए, हमारे खुशी बहुत हुई है, तो इम्तिहान हो जाए, हम आगे बढ़ जाएं। कोट गुलाम अहमद जे ख़ानगी स्कूलनि जे उस्तादनि ऐं शागिर्दनि जो चवणु हो त किरोना वबा ख़दशे सबबि तालीम जो निज़ाम सख़्तु मुतासिर थियो, जॾहिं त केतिरा ई ख़ानगी स्कूल बंदि थी चुका आहिनि, जंहिं सबबि स्कूलनि जा टीचर तोड़े ॿियो अमलो बेरोज़गार थी वियो आहे। कैमरामैन शादिल ख़ासकेली हसन काइमकानी सां गॾु जावेद कालरो, सन TV न्यूज़, कोट गुलाम अहमद।